एमडीएस यूनिवर्सिटी अजमेर एमए फाइनल ईयर जे 8 पेपर में हिकु किताबु रखियलु आहे गुजराती एकांकी, जंहिंजी हिकिड़ी एकांकी आहे प्रभात वेले पूजा में, जंहिंमें मुख्य किरदार आहिनि अंबा गौरी जेका ससु आहे, मणी गौरी नुंहुं, दामोदर दास घर जो मुखिया ऐं हिकु नौकर जंहिंजो नालो आहे देवजी। ऐं लास्ट में हिनजी हिकु धीअ जो ज़िक्र अचे थो जंहिंजो नालो आहे सुभद्रा। हिन गुजराती एकांकी में हिकु परिवार जी ॿुधाई वई आहे, ससु नुंहुं जे ऐं धीअ में, कि अॼु जे वातावरण में बि ससु नुंहुं ऐं धीअ में केतिरो अंतर था इंसान कनि। हिन एकांकी में इहो ॿुधायो वियो आहे त धीअ ऐं नुंहुं में अंतर आंडे ऐं टांडे में हिन कहाणी में ॾेखारियो वियो आहे। नुंहुं अगरि किरी थी पवे त अंबा गौरी चवे थी त उनखे खणण जे लाइ घणेई नौकर चाकर वेठा आहिनि, पर जीअं धीअ जी बीमारी जी ख़बर ॿुधे थी कि तार आई आहे मुंहिंजे दामाद जी, त पूजा बि छॾे करे सभु उते छॾे पंहिंजे मुड़ुस खे चए थी कि हल रवानो थियूं पंहिंजी धीअ जे हिते। प्रभात वेले पूजा में जॻह आहे दामोदर दास जो घरु, जिते अंबा गौरी सुबुह जो वक़्तु आहे जिते अंबा गौरी पूजा करे रही आहे। अंबा गौरी दामोदर दास जे घर में पूजा जो वॾो कमरो, वक़्तु आहे सुबुह जो। अंबा गौरी पूरे ठाठ सां पूजा में वेठी आहे, जुदा जुदा श्लोक दड़ादड़ चवंदी थी वञे। एतिरे में पासे जे कमरे मां नौकर ऐं नुंहुं जे विच में थियल कुझु चओ चवा ॿुधण में अचेसि थी। अंबा गौरी पूजा में आवाज़ थी ॾे, छा आहे मणीअ कुंवार, छा आहे? मणी गौरी हिन जी नुंहुं अंदरां ई चए थी, अड़े अम्मी अहिड़ो ख़ासि कुझु बि कोन्हे। तंहिं ते अंबा गौरी चवे थी, पर तूं अंदरां बीठी थी ॻाल्हाई, ॿ क़दम अॻियां अची ॻाल्हाए त छा पेरनि में मोड़ो अची वेंदई? सुबुह ऐं शाम घोट सां जॾहिं ॻोठ थी घुमण में थक नथो लॻई? ससु पंहिंजी नुंहुं खे चई रही आहे, जॾहिं सुबुह शाम पंहिंजे मुड़ुस सां घुमण वञी थी ओॾी महिल नथी थी हुन त कमरे मां बि चिल्लाई, ॿ क़दम हिते अॻियां अची मुंहिंजे साम्हूं अची ॻाल्हाए। एतिरे में मणी गौरी साम्हूं अचे थी अंदरां, न न ईअं न आहे, मूंखे लॻो तव्हां पूजा में वेठा आहियो इन करे। अंबा गौरी पूजा में वेठी आहियां पर ज़िंदा त आहियां, मरी त कोन वई आहियां। मरी वञा त पोइ जीअं तोखे वणे तीअं कजि। चओ न छा हो, 5 मिंट सुख सां भॻवान जो नालो नथा वठण ॾियनि? मणी गौरी चवे थी, देवजी नौकर नौकिरी छॾे वञे थो, इन करे पघार वठणु आयो आहे। अंबा गौरी त इन में तव्हां सभई मिली करे एतिरो हा हलो करण में छा लाइ ज़ुबी वेठा आहियो? हिसाब करे मूं तोखे पैसा पुड़ी के में कल्ह ई ॾेई छॾिया हुआ, पोइ मां तोखे ॿियो छा वधीक ॾियां? ॾीस त हिनखे ऐं कढीस साले खे घर मां। मणी गौरी चवे थी, पर देवजी चवे थो त हिसाब में हिकु ॾींहं जी चूक आहे। अंबा गौरी चए थी, अड़े चूक छाजी ॻाल्हि, इहे हराम खोर त अहिड़ियूं ॻाल्हियूं त कंदा ई रहंदा आहिनि। तूं बि अहिड़नि सां ना खिटपिट पई करी ऐं मूंखे बि गॾु हैरान थी करी। हेतिरे में आवाज़ ॿुधी करे दामोदर दास अचे थो। अंबा चएसि थी, ॾिस जल्दी पहुतो न अची, घबराए न, मां तुंहिंजे पुट जी कुंवार खे मारे कोन छॾियो आहे। इहो डायलॉग चवंदे चवंदे अंबा गौरी श्लोक कपी थी पढ़ चढ़ंदी वञे। दामोदर दास पंहिंजे नुंहुं खे पुट करे संबोधित कंदो आहे, इहो त मां बि ॼाणा, पर आहे छा मणीअ पुट? दामोदर हमेशह पंहिंजी नुंहुं खे पुट करे ॻाल्हाईंदो आहे। मणी कुझु बि न आहे कोन्हे बाबा, अम्मी हिन देवजीअ जो हिसाबु कयो आहे, पर देवजी चवे थो त इहो बराबरि न आहे, इहो बराबरि न आहे। देवजी चयो कि इहो हिसाबु बराबरि न आहे, हिन जो हिसाबु मूजिबि हिकु ॾींहं जी पघार वधीक मिलणु खपे। अंबा एतिरे में ॿुधे थी चवे थी, निसोड़ो कूड़ हराम खोर। दामोदर दास चए थो, सम्झ त ईअं हुजे त बि मणी कुंवार हिकु ॾींहं जो पघार यानी 1 रुपये जी मिल्कियत न आहे, तूं बि ॾींहों ॾींहुं ॾाढी कर कसर वारी थींदी थी वञी। हा अंबा अंदरे चवे थी, ॿुधाए मणीअ कुंवार जो नालो ॾेई तूं पंहिंजी घर वारीअ खे ॿुधाए। कुंवार जो वस पुॼे त 1 रुपयो त छा 10 रुपया बख़्शीश ॾेई छॾे। हिन ऐं हिन जे घोट कमाए ॼातो हुजे हा त ग़रीबीअ मां घर हलाए ॾिसनि हा त अहिड़ी कर कसर करणु सिखनि हा। अंबा गौरी चएसि थी, अगरि हिन जे घोट अगरि घर हलायो हुजे हा, कर कसर में ज़िंदगी गुज़ारणु हुजे हा, त हिनखे हिन पैसे जो क़दुरु हुजे हा।
अम्बा गौरी जे हिसाब सां कंजूस कोन्हे पर किफ़ायत आहे, छाकाणि हुन पंहिंजो हिकु हिकु रुपयो बचाए करे अॼु हेतिरी मिल्कियत ठाही आहे, इन करे हुनखे पैसनि जो क़दुरु आहे। दामोदर दास एतिरे में आयो, चए थो चङो छॾ, हाणे हिकु ग़रीब माण्हूअ जे हिकु रुपयो वधीक मिलियो त छा थी वेंदो, ईश्वर असांखे घटि त कोन ॾिनो आहे। दामोदर दास जो नेचर हिन में दयालू ॿुधायो वियो आहे। अम्बा त लुटाए छॾ सॼो घर ॿार, मुंहिंजो छा थो वञे, मां त साहुरे आयसि तॾहिं खां जंड पीठो अथमि ऐं बासण बि मलिया हुअमि, इन करे लुटाए छॾींदा त मूंखे महांगो न पवंदो, महांगो पवंदो तुंहिंजे लाॾले पुट ऐं हुनजी मुंहुं चढ़ी ज़ाल खे, ॾीस जेतिरो हू घुरे ओतिरी पघार ॾीस। मणी गौरी नौकर खे पघार ॾियणु वञे थी, अम्बा गौरी ज़ोर सां पंहिंजो श्लोक पढ़े थी। तूं त वरी दामोदर दास, तूं त वरी चिड़ज न, पर हाणे पाण खे छाजी खोट आहे, प्रभु घणो कुझु ॾिनो आहे, घर खे सुठी तरह संभाले अहिड़ी नुंहुं आहे, पोइ तूं छो थी जी आयो तीअं ॻाल्हाई, जीअं अची तीअं छो थी ॻाल्हाई, शांतीअ सां पंहिंजो जीवन गार। अम्बा एतिरे में चए थी शांत जीवन त जॾहिं मसाणनि में वेंदसि तॾहिं ई ॻाल्हाईंदसि, मां छा थी करियां, छा सभिनी खे ॾुखायां थी, छा घर छॾे सन्यासी थी वञा हली, छा हिननि सभिनी जे रस्ते में कंडो बणिजी सभिनी खे चुभां पई ऐं मां निकिरी वञा, इहो न थी, इहो ई न। दामोदर दास एतिरे में चवेसि थो हर ॻाल्हि खे उल्टो करणु ऐं टेढ़ो ॻाल्हाइण ई सिखी आहीं, जीअं जीअं पैसा वधंदा विया तीअं तीअं स्वभाव सुधारण बदिरां बिगाड़ींदी पई वञी, इहो ठीकु न आहे। मुंहिंजी माउ हथां तो ॾुख ॾिठा, इन जो बदिलो वठण जो इरादो त कोन अथई, थी सघे थो ई हवालो बि अची वञे, मुंहिंजे माउ हथां तो ॾुख ॾिठा, इन जो बदिलो वठण जो इरादो त कोन अथई। अम्बा त ईअं चओ न, हर ॻाल्हि जो पेट में सूरु अथई, त इन ॻाल्हि जो पेट में सूरु अथई, तुंहिंजो पुटु ऐं नुंहुं तोखे नुंहुं खे अहिड़ो मूं छा करे छॾियो आहे, मां नथी ॼाणा, ईअं कोन्हे, मां सभु ॼाणा थी, मां बसि पूॼा में विहा थी या देवता जे दर्शन करण थी वञा त उन वक़्तु तुंहिंजो पुटु ऐं तुंहिंजी या नुंहुं मणी तुंहिंजा कन भरींदा आहिनि, छा मां नथी ॼाणा। हीअ पंहिंजी नुंहुं खे भले सम्झे थी कि मुंहिंजे घरां निकिरण सां, मंदरु वञण सां या पूॼा में विहण सां नुंहुं पंहिंजे सहुरे जा कन थी भरे। दामोदर दास अरे अरे ही तूं छा पई चईं, ही ॿई जहिड़ा मुंहिंजी औलाद तहिड़ी तुंहिंजी औलाद, मुंहिंजो पुटु इहो तुंहिंजो पुटु न छा, को किरियो हुजे अहिड़ो आवाज़ु ॿाहिरां ॿुधण में अचे थो। दामोदर दास अरे रे रे छा थियो, केरु किरियो, कुझु भॻो त आहे, नौकर अची, मणी भाभी तिरकी पई आहे ऐं पेर मुड़ी वियो अथसि ऐं ईअं थो लॻे। हेतिरे में दामोदर दास चए थो छा थी चवीं, किथे किरी, सबन भाई आहे न, ॿुधी थी मणी किरी पई आहे, पेर भॼी पियो अथसि, ईअं लॻे पियो। अम्बा मौन धारण कयो वेठी आहे, माला तकड़ी फेरे थी पर ज़ोर ज़ोर सां श्लोक पढ़ंदी थी वञे। दामोदर दास चए थो तो ॿुधो न, मणी किरी पई आहे, हुनजो पेर भॼी पियो आहे। अम्बा गौमुखीअ जी माला वधीक तेज़ फेरींदी चवे थी हा ॿुधमि बाबा ॿुधमि, तूं वाका अहिड़ा वॾा थो करी जो सॼे पाड़े ॿुधो हूंदो, मूं त छा तुंहिंजे सॼे पाड़े इहा ॻाल्हि ॿुधी छॾी हूंदी। हेतिरे में दामोदर हा त पोइ उथ न, ॾिस त सही हुनखे। हेतिरे अम्बा पूॼा कंदे चए थी उथां, समन त उते बीठो ई आहे ऐं घर जा महाराज रसोई चाकर चाकराणियुनि जो टोलो बि हाज़िर थी वियो हूंदो उते। वॾी भाभीअ जे बदन ते तिर जेतिरी रेंड पवंदी त हुनजे लाइ आसमान टुटी पियो, ऐं हाणे तूं बि डुकी थो त वरी मुंहिंजी कहिड़ी ज़रूरत आहे, मूंखे पंहिंजी शेवा में ऐं पूॼा में रहण ॾे। दामोदर दास पर अम्बा पर या बर, तो ई पे चयो न हींअर त मूंखे ईश्वर भॼन में ई चित लॻाइण खपनि, मसाणनि में वेंदसि तॾहिं इहो थी सघंदो, इहो त हाणे लॻे थो, ऐं पंहिंजा श्लोक चवणु शुरू थी करे छॾे। हेतिरे में दामोदर दास पर हिन खे केॾांहुं वठी वञूं, अम्बा हाड़ वैद वटि, ॿियो वरी केॾांहुं,
दामोदर दास हाड़ वेद त सभु अनाड़ी आहिनि। अंबा हा अरे हा इहो त मूं भुलिजी वियसि। हाड़ वेद त मूं जड़नि लाइ हलनि, हिन राणीअ लाइ उहो को हलंदो त पोइ कंहिं वॾे सिविल सर्जन खे फ़ोन करे घरु घुराए न, ऐं साण सुबुह ऐं शाम लाइ ॿिनि नर्सुनि जो बि पिणु इंतज़ाम करे छॾ। अंबा दामोदर दास खे तानो हणंदे इहे शब्द चवेसि थी। दामोदर दास धीरे धीरे ॿाहिरि थो वञे। अंबा सेठियाणी पूॼा में लीन थी वई। थोरी देरि में आरती करण जी विधि थी थिए। जय देव जी धुन लॻाइण में मशगूल थी वञे थी। अंबा सेठियाणी कंहिं लीन लहर विचां आरती उतारे रही आहे त दामोदर दास सेठ घबरायल उतावलो अचे थो। दामोदर दास तूं ॿुधी थी? जवाब में आरती जो तकिड़ो तकिड़ो फेरे थी ऐं आरतीअ जा लफ़्ज़ बि वधीक ज़ोर सां थी चवंदी वञे। दामोदर दास पर मुंहिंजो ज़रा ॿुधी त वठि। अंबा आरती जी रफ़्तार वधाए थी छॾे ऐं आवाज़ बि वॾो थो करे छॾे। दामोदर दास तूं ज़रा हिन पासे त ॾिस, थोरो ॿुध त सही। अंबा ए बाबा छा ॿुधां, करम पंहिंजो, तोखे जंहिंखे वठी अचिणो हुजई उनखे वठी अच न। पैसा तुंहिंजा आहिनि ऐं ख़र्ची तूं, पर मुंहिंजो जान छो थो खाईं? दामोदर दास अरे भली ज़ाल, इहा मणी कुंवार जी ॻाल्हि कोन्हे। अंबा हा त पोइ कंहिंजी आहे? शेवा पूॼा में ज़रा त मन लॻाइण ॾे। दामोदर दास हीअ त तुंहिंजे नाठीअ जी तार आई आहे। अंबा नाठीअ जी तार? कहिड़ी ॻाल्हि लाइ? दामोदर दास त पंहिंजी धीअ सुभिद्रा ॾाढी बीमार थी पई आहे ऐं असांखे जल्द घुरायो अथसि। अंबा तूं छा पियो चवीं? पंहिंजी सुभिद्रा बीमार थी पई आहे? जल्दी में हेठि रखे थी पंहिंजी जल्दी जे चकर में आरती किरी पवेसि थी ऐं घंटीअ खे उहा ख़ुदि ई थी फिटो करे छॾे। दामोदर दास हा ऐं गाॾीअ में त बाक़ी अधु कलाकु वञी रहियो आहे। उहा वेई त उन खां पोइ 12 कलाकनि में बि ॿी गाॾी न मिलंदी। अंबा हींअर झटि सिधो चवण में तव्हांखे छा पियो थिए? केतिरी देरि ताईं काल खे खोली बि कोन थो। दामोदर दास तूं ॿुधी बि त किथे पई? अंबा तोखे कपिड़ा मटण में देरि लॻंदी न। अंबा हाणे हल तूं पंहिंजा, मां बि हिननि कपिड़नि में ई थी निकिरां। तोखे ठाह टूह करणी हुजे त तूं ॼाणे। दामोदर दास पर हिन ठाकुर जीअ जो? अंबा चए थी ठाकुर छा पियो करी? हिन घर में मां ई हिकु नौकराणी न आहियां, ॿिया घणा आहिनि। उन्हनि खे जेकी बि ठाकुर जो करिणो आहे उहो हू करे वठंदा, पर जे न कयूं त बि मुंहिंजो ठाकुर खे ख़राबु कोन लॻंदो। हू अहिड़ो न आहे। पर हाणे तोखे हलणो आहे या ॿोड़ियनि या हिते ई बीठो रहंदे? दामोदर दास सेठ जो पकिड़े छिके थो, पर्दो किरे थो। दामोदर दास ऐं वञनि था पंहिंजी सुभिद्रा धीअ में। हिन में दामोदर दास जो नेचर दयालू स्वभाव जो ॿुधायो अथई। प्रभु जी दयालू ते ख़ुशि रहण वारो आहे दामोदर दास। नुंहं जे कम सां संतुष्ट रहण वारो आहे दामोदर दास। ऐं अंबा गौरी नुंहं खे ग़लति सम्झण वारी आहे। हर ॻाल्हि में नाराज़ थियण ते नुंहं खे न सम्झण सां शायदि इन करे पंहिंजे जीवन में दुख ॾिसी रही आहे। शायदि अंबा गौरीअ पंहिंजी ससु जे हथां दुख ॾिठा हुआ, इन करे उनखे इहा टीस मन में आहे। हिते प्रभात वेले पूॼा में कहाणी पूरी थी।